लाला कीअं लॻी लोकेशन इहा जी लोकेशन कीअं लॻी ॾाढी लाजवाब लोकेशन आहे माशाल्लाह ॾाढी ज़बरदस्त तव्हांजो सेट आहे न हा हे मुंहिंजो सेठ नवाब खान जो माशाल्लाह नवाब खान जो सेट तमामु प्यारो सेट आहे न तूं भला नवाब खान सां ठहें छो कोन तूं नवाब खान सां तूं ठहें छो कोन तूं मां अञा नवाब खान सां कहा अलाए यार बाहि ॿारी ॾिनी अथई सफ़ा ईअं नवाब खान सां अञा मां कहा नवाब खान ने एतिरो कुझु कयो आहे अञा नवाब खान सां मूंखे ख़ासि यार ठहण त घुरिजे अञा भले छा ठहण त घुरिजे तोखे वॾी कोशिशि कई आहे ठाहिण लाइ तोखे नवाब खान तमामु घणी जेको सो असां सां कई आहे ऐं हुनजो हिकु हिकु पलांद थींदो ॿियो ॿुधायो कीअं आहे तबियत पलान माना पुराणा न आहिनि थींदा कॾहिं बि न साईं हा अलाह तव्हांखे सलामत रखे ॾिस न तकरार ड्रामो हले ई मूंसा ऐं छा चवंदा नवाब खान जी झगड़े ते ॿिया तव्हां चयो ईअं न ॿिया बि आहिनि सजावल जो झगड़ो आहे अच्छा पर माना बेसिकली त माना जेकर ॾिठो वञे त आहे त सीरियल सॼो मूंसा हा त पोइ वरी सिजावल ख़ान बि हाणे पंहिंजूं जेके बि रंजिशूं आहिनि सिजावल ख़ान सभु काबू छॾे ऐं मूंसा जो पासो वठे हा ऐं मां सम्झां थो त जेको सो नवाब ईअं कोन न मरंदो न झुकंदो हाणे सभु पाण में गॾिजूं त नवाब जो सिर खणूं बाक़ी हाणे कमेंट ईंदा आहिनि मूंखे करे करे अच्छा चवंदा आहिनि यार वॾी ॻाल्हि आहे माना नवाब खान तव्हां सां हेतिरी करे त नवाब खान खे कुझु कोन था कयो छा कयूं जेकॾहिं नवाब खान खे कुझु कंदासीं मुंहिंजा ॾिसंदड़ भाइरो जेकॾहिं नवाब खान खे कुझु कंदासीं त तव्हां ड्रामो त कोन ॾिसी सघंदा हा पोइ ड्रामो वरी पोइ एंड थी वियो न पूरो थी वेंदो पूरो थी वेंदो न जेकॾहिं नवाब खान खे कुझु असां कयूं त ड्रामो ख़तमु तजसुस ज़रूरी आहे न कहाणी में ट्विस्ट ऐं जेके इवेंट आहिनि उहे कहाणी खे दिलचस्प बणाईंदा आहिनि हा बिल्कुलु ऐं तमामु सुठा इवेंट सॼा आहिनि असांजी हिन कहाणी में कॾहिं ठहणु कॾहिं परचणु कॾहिं रुसणु इहो मतिलबु ज़िंदगी जो बि हिसो आहे माण्हू कॾहिं हिकिड़े बुर्ज ते नथो रहे पर तव्हां जेका इहा नैना मूंखां खणी वियो या काॾे कयो नैना खे तूं खणी मोटो वरी तूं वरी तव्हां मोटाए ॾियो न साईं मोटाए वरी जो खणी तूं ॿियो चकर जो खणी अच्छा माना तव्हां मार चढ़ी आहे तव्हां मूंखां भलाए केरु खणी माना नैना गुम थी आहे तोखे विसरी वई आहे माना मूंखां भलाए केरु खणी हलो अलाह तव्हांखे नैना गुम थी आहे त तोखे विसरी वई आहे हे जबल ॾे अलाए किथे वञी पहुचाईसीं हे हो ॿियो पोइ वरी जेको सो मूंखां इहो खणी वियो न इहो केरु आहे इहो मीर वारा सन हा त इहे मूंखां खणी वियो वरी मोट कैद हुई वरी गोलियूं हणी मूंखां खणी विया वरी पोइ हदाई गरी आहे हा अचो हलो साईं हलो त सीन कयो अचो अचो छा चवंदा आहिनि त रोज़ी कयूं हा बिस्मिल्लाह हे अची विया आहियूं असां पंहिंजे सेट ते नवाब खान जे सेट ते अचो न सभु नवाब खान जे सेट ते पहुची विया आहियूं हींअर असांजो नवाब खान बि असां सां गॾु बीठो आहे ऐं असांजा दोस्त बि असांजो असिस्टेंट डायरेक्टर वॾा बाबा फारूक हीअ असांजो जेको सो साईं माजिद शाह कैमरामैन आहे असांजो उतां था सर हा होॾां थोरो नवाब खान बोरची असांखे बिरयानी तयारु पियो थो करे ऐं अॼु पंहिंजो ॿुधायो आहे न छा चवंदा आहिनि अमन चौधरी वारे छोकिरे अॼु माना बिरयानी तव्हांखे छेले में खाराईंदासीं छा यादि कंदो उहा तव्हांजी सही ॻाल्हि आहे पर पहिरियों हाणे कंफर्म कयूं आहे त छेलो न छेलो अलाए कॾहिं चौधरी असांखे ऊठ जो गोश्त बि खाराए वेंदो आहे असां चवंदा आहियूं इहो छेलो हाल आहे चौधरी कासाई ते एतवार कोन्हे न सही न कासाई ते एतवार कोन्हे छुरी उपती वा आहे बेवफा जे बेवफाई न करे हा त ॿियो छा करे हा बेवफा जे बेवफाई न करे हा त ॿियो छा करे हा थी कासाई जे कसाई न करे हा त ॿियो छा करे हा वाह वाह सो उन हिसाब सां हाणे आहे त चौधरी कासाई पर हाणे ॾिसूं असां सां कसाई त कोन करे वियो कसाई न करे कटाई करे कसाई कस खाइणी पवंदी आहे संगत में छा कयो हा मूंखे ख़ुशी थी ओके मथां केस मुकमल तरह सां ख़तमु थी चुका आहे मूंसां पर मूंखे ख़ुशी न आहे थी मां ख़ुशि तरह थियां जॾहिं केस पढ़ी वठ पर मूंखे ख़ुशी न आहे की मां ख़ुशि तरह थियां हा जॾहिं केस सां गॾु फिरियादीअ खे बि ख़तमु करे छॾियो ठीकु